नाज़रीन, कराची में रेंजर्स मुजाहिद कॉलोनी में कार्रवाई करे फुर ऐं स्ट्रीट क्राइम में मुलविज़ ईमो गिरोह सां ताल्लुक़ रखंदड़ 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। रेंजर्स तर्जुमान मुताबिक़ गिरफ़्तार जवाबदार में मोहम्मद हुनैद पुट मोहम्मद उस्मान, मोहम्मद शुआब पुट हुमैदुर रहमान ऐं वकास अहमद उर्फ़ घुंघरू पुट मोहम्मद खान शामिल आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि वटां 2 पिस्टल, 2 मोटरसाइकिल, 2 फ़ोन ऐं रोक रक़म बरामद थिया आहिनि। गिरफ़्तार जवाबदार फुर स्ट्रीट क्राइम, मंशियात फ़रोशी, हवाई फायरिंग ऐं ॿियनि ॾोही वारदातुनि में मुलविज़ आहिनि। नाज़रीन, असां तव्हांखे ख़बर ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त कराची में रेंजर्स मुजाहिद कॉलोनी में कार्रवाई करे फुर ऐं स्ट्रीट क्राइम में मुलविज़ ईमो गिरोह सां ताल्लुक़ रखंदड़ 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। रेंजर्स तर्जुमान मुताबिक़ गिरफ़्तार जवाबदारनि में मोहम्मद हुनैद पुट मोहम्मद उस्मान, मोहम्मद शुआब पुट हमीदुर रहमान ऐं वकास अहमद उर्फ़ घुंघरू पुट मोहम्मद खान शामिल आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि वटां 2 पिस्टल, 2 मोबाइल फ़ोन ऐं रोक रक़म बरामद थी आहे। गिरफ़्तार जवाबदार फुर स्ट्रीट क्राइम, मंशियात फ़रोशी, हवाई फायरिंग ऐं ॿियनि ॾोहनि वारदातुनि में मुलविज़ हा।